अस्सलामुअलैकुम नाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दौला अब्दुल्ला जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां सां अॼु शेयर कंदासीं नेक्स्ट एपिसोड जी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो दुलाब ड्रामो आख़िर हाणे साउथ पको ख़त्म थींदो, लेकिन उनजी कहाणी हाणे अॻिते छा बीहण वारी आहे। टियों स्पेल भी लॻभॻि ख़त्म थियण वारो आहे। आख़िरी स्पेल पोइ चोथों स्टार्ट थींदो, छो त टियों स्पेल 75 ते बंदि थियण वारो आहे। उन खां पोइ चोथों स्पेल दोस्तों ड्रामे में हाणे तक ॿुधाईंदो हलांव त मंसूर खान आहिस्ता आहिस्ता जेको आहे पंहिंजी इज़त जेको आहे वक़ार बहाल करे वेंदो। जेका हुनजे मथां दाग़ लॻा आहिनि आहिस्ता आहिस्ता हू मंसूर खान जेको आहे शाहनवाज़ खान खे पधिरो करणु शुरू करे ॾींदो। शाहनवाज़ खान जेको ढोंग रचायूं वेठो आहे सिधे साधे माण्हू जो, इज़तदार माण्हू जो, ऐं मकर फ़रेब जेको आहे लिकायूं वेठो आहे, मकर फ़रेब कंदो आहे माण्हुनि सां, राज़नि वारनि सां, मुराद वारनि सां, सभु सोडल वारनि सां, उहे सभु ज़ाहिर थींदा। ऐं सोडल मुराद त उअं ई सम्झंदो आहे, रहज़न जेको आहे उहे पोइ शाहनवाज़ खान खां परे थी ईंदा। पोइ इहे फिरी सिधो मंसूर खान वटि सॼे ॿई धुरियूं पुॼंदियूं, जंहिंखे मंसूर खान सुठे नमूने सां इस्तेमालु करे ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाराए छॾींदो ऐं ॿिन्ही धुरनि खे ठाव कराए छॾींदो। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हां ऐं असांखे ॾिसण वटां मिलंदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।